الرحمن الرحيم والذين آمنوا وعملوا الصالحات أولئك أصحاب الجنة هم فيها خالدون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज ते वेठल सादात किराम उलमा इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो अल्लाह जे दर ते दुआ है तो मरहूम मग़फ़ूर शहीद ज़ाकिर हुसैन जे दरजात के अल्लाह बुलंद फरमाए। ही खैरात ही जलसो ही साले सवाब जो जेको जलसो मुनाकिद थियो आहे अल्लाह करीम इन जो अजर ऐं सवाब उन मरहूम मग़फ़ूर जे रूह मुबारक के पहुचाए। ऐं जेकी तव्हां हिन महफ़िल में अल्लाह जे पाक कलाम के ॿुधी रहिया आहियो अल्लाह करीम तव्हां खे विख विख जो अजर अता फरमाए। लगे तो एतिरा थकिजी पिया आहियो जो सुभान अल्लाह बि नथी निकिरेव। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॼु तव्हां खे मदीने वारे जो शान ॿुधायां क़ुरान ॿुधायां अल्लाह कंदो तव्हांजा थक लही वेंदा। साईं मौलाना शाहनवाज़ कुर्ब वारो माण्हू आहे काफ़ी सालनि खां वठी मूंखे ज़ोर भरींदो आयो। क़िस्मत अॼु हुई शायदि तव्हांजे ॻोठ में पहिरियों भेरो आयो आहियां। साईं तव्हांजे हुकुम जी तामील बि मूं कई आहे। हिकिड़ो शेर बि लिखी आयो आहियां तव्हांजे बिरादर मोहतरम हाफ़िज़ ज़ाकिर हुसैन रहमतुल्लाह अलैह जे मोहब्बत में हिकिड़ो शेर लिखियो अथमि उहो बि तव्हांखे ॿुधाईंदुसि। अल्लाह जे पाक कलाम मंझां जेका आयत सगोरी सूरतुल बक़रा मां हिन नाचीज़ तिलावत कई इन आयत जे अंदर अल्लाह तो फरमाए त वल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात ऐं उहे माण्हू जन ईमान आंदो पोइ चङा अमल कया। अञा बि चओ सुभान अल्लाह। सीउ बि वियो निकिरी दिलि खोले चओ सुभान अल्लाह। वल्लज़ीना आमनू ऐं उहे माण्हू जन ईमान आंदो वअमिलुस सालिहात ऐं सालिह अमल कयूं। ईमान आंदो यानी चयूं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो कलमो पढ़ण ईमान आहे। वअमिलुस सालिहात ऐं सालिह अमल कयूं। कलमो जन्नत जी कुंजी आहे। चओ कलमो जन्नत जी कलमो बेहश्त जे कुर्फ़ लाहिण जी कुंजी आहे। पर कुंजी उहा कम कंदी जेके ॾंदा हूंदा न। गठल कुंजी हुजे त कुर्फ़ खोलींदी। ही कलमो जन्नत जी कुंजी आहे पर इन जा ॾंदा आहिनि अमल सालिह। आमनू वअमिलुस सालिहात ईमान आणे पोइ सालिह अमल कयूं यानी निमाज़ पढ़ियूं रोज़ा रखियूं ज़िक्र कयूं क़ुरान जी तिलावत कयूं चङे रस्ते ते हलिया गुनाहनि खां बचा बेफ़रमानियुनि नाफ़रमानियुनि खां बचा नेकी जे रस्ते ते हलिया। रब फरमाए थो त इन्हनि माण्हुनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे उलाइका अस्हाबुल जन्नह। ये बेहश्ती अथव ये जन्नती अथव। ईमान आणे अमल सालिह कयूं इन्हे ते रहिया इन्हे नेकी वारी वाट ते रहिया। अल्लाह फरमाए थो उलाइका अस्हाबुल जन्नह ये बेहश्ती आहिनि ये जन्नत जा हक़दार आहिनि। पर इहा जन्नत ॾींहुं ॾिहाड़ो न हफ़्तो महीनो साल न। रब जो क़ुरान तो फरमाए हुम फीहा खालिदून ये जन्नत में हमेशा हमेशा मज़ा माणींदा। हिन दुनिया में चंद ॾींहं मुसाफ़िर आहियूं चंद घड़ियुनि जा मुसाफ़िर आहियूं।
कंहिंखे साल, कंहिंखे 5 साल, कंहिंखे 50 साल, कंहिंखे 60 साल। साईं फरमाए त आमार उम्मती मां बैन 60 इला 70। मुंहिंजी उम्मत जी उम्रियूं 60 खां 70 सालनि ताईं। हेॾो जलसो आगो 70 वारो त मूंखे नज़र कोन थो अचे। अञा ताईं तुंहिंजी घणी उमिरि हूंदी जी? साईं फरमाया त 60 खां 70 ताईं मुंहिंजी उम्मत जूं उमिरियूं आहिनि, पर 70 ताईं पहुचण वारा बि के हूंदा। लॾ पलाण लॻी पई आहे मिठा। जेॾी महिल हवा लॻंदी आहे न, पकल अंब त किरंदा आहिनि, पर केॾी महिल कचूं अंबड़ियूं बि किरी पवंदियूं आहिनि। हाओ कन न, मौत उमिरि न ॾिसंदो आहे, मौत तुंहिंजे हुस्न जवानी खे न ॾिसंदो आहे। छो त ही दुनिया आहे ई फना जो मकान, ही दुनिया आहे ई चंद ॾींहंनि जे रहण जी जाइ। अल्लाह फरमाए थो हमेशह रहण जी जाइ जन्नत आहे। कहिड़ी जाइ आहे हमेशह रहण जी? जन्नत आहे। ऐं उहा जन्नत रब फरमाए थो उन्हनि जे लाइ रब ठाही आहे जन ईमान आंदो, पोइ सालिह अमल कया। अवल चयूं ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो कलमो ईमान जी निशानी आहे। इहो कलमो ईमान जो बुनियाद आहे। सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमाया त अल ईमान बिदुन सितून शोबा। ईमान 65 दर्जा आहिनि, 65 शाखूं आहिनि। ईमान जा 65 हिस्सा आहिनि। पहिरीं शाख आला अजमल अकमल शाख इहो कलमो ला इलाहा इल्लल्लाह। या ईमान जी पहिरीं शाखा अहम तरीन शाखा त हीअं चओ त अल्लाह खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ नाहे। मुहम्मद अल्लाह जो सचो रसूल आहे। साईं फरमाइनि था हल अल हया शोबतुन मिनल ईमान। हया बि ईमान जो शोबो आहे। व इमाततुल अज़ा अन तरीक़, रस्ते खां ईज़ाईंदड़ शइ हटाइण, इहा बि ईमान जी निशानी आहे। रस्ते ते पत्थर पियो आहे, भितर पियो आहे, कंडो पियो आहे, टारी रस्ते ते लड़ियल आहे, उनखे कटे छॾ, रस्ते खां ईज़ाईंदड़ शइ हटाए छॾ। मुंहिंजो आका फरमाए थो त इहा बि ईमान जी निशानी आहे। हया ईमान आहे, अदब ईमान आहे, वॾे जी इज़त ईमान आहे, नंढे ते बाझ करणु ईमान आहे। साईं फरमाइनि छा त जे कुराड़ो ॾिसो, पीर मर्द ॾिसो, अछी दाढ़ी वारे खे ॾिसो, उनजी इज़त कयो, ताज़ीम कयो। इहा बि ईमानदार हुजण जी निशानी आहे। मुझे आका फरमायो जेकॾहिं तव्हां स्वारी में वञो था, वाट ते को माण्हू बीठल आहे, उनखे पंहिंजी स्वारी में खणो, अॻु भरो पहुचायोसि। इहा बि ईमान जी निशानी आहे। को रस्तो पुछेव, रस्तो मालूम करेव, उनखे रस्तो ॾेखारियो। इहा बि ईमान जी निशानी आहे। के मुंझल के रस्तो ॾेखारियो, सरकार फरमाए इहा बि ईमान जी अलामत आहे। के अंधे खे ॾिसो, उनखे बाह मां वठी 40 विखूं अंधे माण्हू सां गॾिजी हलो, तव्हांजा 40 कबीरा गुनाह बि बख़्शे माफ़ करे छॾींदो। ईअं बाह मां वठी अंधड़े खे 40 विखूं
घणो पंदा 40 विकूं साईं फरमाइंदा ताजा 40 कबीरा गुनाह रब बख्शे छॾींदो पर जेकॾहिं के अंधे के वठी उन जी मंज़िल ते पहुचायो जिते वञण थो चाहे मिसाल उन नमाज़ पढ़ण जे लाइ थो वञे उनके मस्जिद ताईं पहुचायो को घर वञण थो चाहे उन अंधे के पंहिंजे उन जे घर ताईं पहुचायो जेकॾहिं को इलाज जे लाइ थो वञे उनके डॉक्टर ताईं पहुचायो वरी उनके वठी घर पहुचायो साईं फरमाइनि था जे अंधे के उन जे मंज़िल ते पहुचायो अल्लाह उन जे ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो सुभान अल्लाह यह भी ईमान जी निशानी है साईं फरमाइनि था जेकॾहिं को आले रसूल ॾिसो रसूलुल्लाह जो औलाद ॾिसो मुस्तफ़ा करीम जी ज़ुर्रियत इतरत अहल बैत सादात अहल बैत मां को माण्हू ॾिसो उन जी इज़त कयो ताज़ीम कयो इहा बि ईमान जी निशानी आहे आलिम जी इज्जत कयो या बे ईमान जी निशानी आ को तव्हां जे ॻोठ में कुराड़ो आ पोड़ो आ अच्छी दाढ़ी वारो आ उन अच्छी दाढ़ी वारे जी इज्जत एहतराम कयो या बे ईमान जी निशानी आ सरकार फरमाइनि था अल बरकत मा अकाबिरकुम बरकतूं तव्हांजे वॾड़नि सां गॾु आहिनि तवज्जो आहे मूंॾे बरकतूं किथे आहिनि पोड़ो तुंहिंजे घर में आहे न चवंदे कुराड़ा खखा तूं त बसि कर अड़े पोड़ा मगज़ खाई वियो ई पोड़ो तोखे नथो वणे कुराड़ो तोखे बाहिर से नफ़रत थो लॻे पर मदीने वारो साईं थो फरमाए त जे कुराड़े पंहिंजे कुराड़े क़ौम वारे जी इज़त कई उन ॼण के मूं मोहम्मद करीम जी इज़त कई पुट इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे केॾी वॾी ॻाल्हि आहे साईं फरमाइनि था ॼण मुंहिंजी इज़त इन माण्हू कई जे पीर मर्द कुराड़े माण्हू जी इज़त एतिराम कयो हबीबन करीमन फरमायो त तव्हांजो अबो कुराड़ो आ पीर मर्दा उन जे लाइ रहम जूं ईअं खंभड़ाटियूं खोलियो जीअं नंढपण में उन्हनि तव्हांखे प्यार सां पालियो हुयो हबीबन करीमन फरमायो त जेको पंहिंजे पीर जे चेहरे खे ॾिसे उन जे लाइ हज जो सवाब आहे वरी ॿियो भेरो ॾिसे वरी ॿिए हज जो सवाब आहे वरी टियों भेरो ॾिसे टिएं हज जो सवाब आहे मौला अली शेरे जली हैदरे करार अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जे पीउ घर में वेठो आहे 100 भेरा ॾिसे साईं फरमाए त हे अली अल्लाह ज़ोर वॾो आहे ज़ोर पाकीज़ा अली अल्लाह जे खज़ाने में खोट कान्हे जे 100 भेरा ॾिसे त 100 हज जो सवाब उन जे दफ्तर में रब लिखाए छॾींदो हाँ पीर जी इज़त कंदा आहियो कुराड़े जी इज़त कंदा आहियो हिकिड़ो माण्हू पियो चएसि पोड़ो घर में हुजे न कुते धारण जी ज़रूरत ई न आहे हिकिड़ी कुराड़ी आई अछो मथो हुजे हिकिड़ो वार बि कारो न हुस अछो मथो मूंखे चई पीर साहब जी मुझे रहने के लिए जगह मिलेगी उर्दू पई ॻाल्हाए मुझो ख़ैर त आहे चई 4 पुट आहिनि मूंखे घर मां पादर हणी मूंखे कढी छॾियो अथनि मूं चयोमांसि पुटनि खे त वाह मूंखे कढो था मां काॾे वञा हिकिड़ो पुट थो मूंखे चवे त वञी यार कर उहो तोखे खाराए ॿुॾी मरण जो मक़ाम आहे मुसलमान आ कलमो थो पढ़े मां जी जल के तो चए यार कर तो उहो तोखे खाराए उहा मां जे अछो मथो कयो आहे इन बच्चन जी ख़िदमत कंदे वात जा गिरा कढी खाराईंदे ख़िदमतूं कंदे पीउ पोड़ो थी वियो अमड़ कुराड़ी थी वई अॼु उहे कुराड़ा थिया मोहताज थिया तोखे हक़ आहे त उन्हनि जी ख़िदमत कर तोखे हक़ आहे त उन्हनि जे अॻियां जुतियूं जोड़ उन्हनि जे अॻियां ईअं हुज जीअं नौकर पंहिंजे आका जे अॻियां जीअं सरदार जे अॻियां उनजो राज ई रैयती हूंदो आहे पंहिंजे पीर जी ईअं इज़त कर जे वॾेरे सरदार जी इज़त कंदो हा
मुझो सोनो हबीब मदीने वारो साईं मां कुर्बान वञा सोने नबी जे नाले का मां सदके वञा सोने नबी जे तालीम ता साईं अञा अमड़ जीजल जे पेट मुबारक में हुया तो सोने नबी जो अब्बो साईं अब्दुल्ला दुनिया ता पर्दो करे 6 सालन जी उम्र हुई मदीने वारे साईं जी उम्र मुबारक घणी हुई हाणे मां हथ ॿधी अर्ज़ कयां थो ये पैसनि वारा उथ वे छॾियो मुंहिंजी रुए ॻाल्हि ॿुधो ये उथण वेहण मूंखे वणे कोन थो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वई मुंहिंजे लाइ ₹1,00,000 थी वियो हुज़ूर जन 6 सालनि जी उमिरि आहे अमड़ जी जल पंहिंजे बच्चे मोहम्मद करीम खे वठी मदीने वैया छो त हुज़ूर जे बाबा जानी हज़रत अब्दुल्ला जी मज़ार मदीने पाक में आ दारे नाबगा जे अंदर सोने नबी जी मज़ार पाक आ अम्मा आमिना पंहिंजे बच्चे मोहम्मद करीम खे वठी मदीने शरीफ वैया पो महीनो रहा या 2 महीना रहा जॾहिं वापस मोटिया आहिनि रस्ते में अबवा जो ॻोठ थो अचे उन अबवा जे ॻोठ ताईं जेॾी महिल पहुता त अमड़ जी जल बीमार थी पई नाचाक थी पई बीमारी वधंदी वई सफ़र आ परदेस आ मुझो महबूब 6 सालन जी उम्र आ अबो दुनिया ता पर्दो फरमाए चुको आ जीजल अमड़ जी झोली आ पर उन्हें परदेस में मदीने वारे साईं जी अमड़ वफात करे वई जेडी मल मुझे आका जी अमड़ रहलत कई आ लजपाल नबी जे अखिन में लुढ़क वहन पिया जेडी मल सोने नबी जे अखिर में लुढ़काया आसमान जा मलाइका रोण लगा मुंहिंजा मौला तुंहिंजो नबी यतीम बणजी वियो रब तो फरमाए मलाइको मुंहिंजे नबी जो रखवाल मां अल्लाह पाण आया पंहिंजे नबी जी निगरानी करण वारो उन जी परवरिश करण वारो उन जी सार संभाल लहण वारो मां अल्लाह हय्युल कयूम आहियां पुट परदेस में जेडी मल महबूबन जी अमड़ विछड़ी वई हूंदी त ओडी मल दिल ते छा गुज़रियो हूंदो हुज़ूर जे पाक अखियुनि में लुढ़क वहन पिया ओडी मल मदीने वारे साईं के अल्लाह जा मलाइक लही आया मुझा आका फरमाइन था बुधो हुजूर जन ऐलान नबूवत खां पो कुरान जे नुज़ूल खां पो मदीने वारे साईं फरमायो इमाम बैकी रिवायत आंदी आ शोबुल ईमान जे अंदर साईं फरमाइन था जेकॾहिं मां मोहम्मद करीम निमाज़ पियो पढ़ा छा पियो कया निमाज़ पियो पढ़ा निमाज़ पढ़ंदे मुंहिंजी अमड़ आमना अची वञे ऐं मूंखे सॾु करे बच्चा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं फरमाइन था कसम रब जी ज़ात जो त मां निमाज़ भञी पंहिंजी अमड़ खे चवंदुसि जीउ चवाए अम्मा जीउ चवाए ओ नबी जी अम्मा ओ नबी जी अम्मा तोखे बेइंतहा दाजदा तर ॾिना ओ नबी जी अम्मा ओ पुनल जी अम्मा ओ मिठल जी अम्मा ओ नबी जी अम्मा ही उम्मत के तालीम हुई साईं फरमाइन था जे नमाज पियो पढ़ंदो हुजा अमड़ सॾु करे त मां नमाज में चवांसि जीउ चवाए अम्मा जीउ चवाए जीउ चवाए हाँ अमीनानी शरीफ वारा ओ बुखिया सुना
केतिरो पंहिंजी इज़त कई अथई अम्मा जी, केतिरो पंहिंजे बाबे जी इज़त कई अथई। याद रखो 15 शाबान जी रात मथों आई खड़ी आ। 15 जी रात बख्शिश जी रात आ, छोटकारे जी रात आ, शबे बरात आ। इन रात में साईं फरमाइंदा मुझा एतरा उम्मती बख्शबाइन जेतरा अरब जे कबीले बनु कलब वारन जे बकरन रिढुन जे बदनन ते वार हिन, एतरा मुझा उम्मती 15 जी रात बख्श दी वींदा। पर जे मानू ते जीजल मां नाराजा जेते उन्हें जो अबो नाराजा उन्हें के रब निहारी दोई कोन बख्शिश न फरमाईंदो, उन्हें के माफी न मिलंदी। जे अम्मा जी दिल रंजाई आ, जे पंहिंजे पीउ जी दिल दुखाई आ, 15 जी रात आ, बख्शिश ऐं छोटकारे जी रात आ। पर पीउ मां जे नाफरमान खे अहिड़ी रात में बि रब माफ़ी न ॾींदो आ। जे पीउ मां जहिड़ो अथई न 15 अचण खां अॻु में परचाए वठी जाएसि, राज़ी करे वठी जाएसि। मौक़ो अथई जे बख़्शिश खपई, जे गुनाहनि जी माफ़ी खपई त पंहिंजे पीउ मां खे राज़ी करे वठ। पर जेकॾहिं पीउ मां गुज़ारे विया आहिनि, दुनिया तां लाॾारो करे विया आहिनि, उन्हनि जे कब्र ते वञ, उते वञी कुल पढ़, दुआ घुर, ख़त्मो ॾे, उन्हनि जा रूह तोॾा राज़ी थी वेंदा। जो सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। ओ मिठा साईं फरमाइन था त वॾे जी इज़त करण इहो बि ईमान आ, नंढे ते बाझ करण इहो बि ईमान आ, पीउ मां जी ख़िदमत करण इहो बि ईमान आ। अल्लाह फरमायो त जन ईमान आंदो ऐं ईमान जा इहे सभु शोभा इन्हनि जे मथां अमल कयूं, वामिलु सालिहात, उन खां पोइ अमल सालिह कयूं, नमाज़ूं पढ़ियूं, ज़िक्र कयूं, क़ुरान जो दौर कयूं, मालिक करीम जी फर्मा बरदारी कयूं। रब फरमाए थो इहे अथव जन्नती जवान, या जन्नतियुनि जी निशानी आहे ईमान आणे पोइ अमल सालिह कयूं, इहे जन्नती आहिनि। रब फरमाए थो हुम फीहा खालिदून, इहे सदाईं सदाईं जन्नत जा मज़ा पिया माणींदा। हा ओ मिठा ही वक़्तु अथव, ही वक्त ईमान आणण जो, अमल सालिह करण जो, पंहिंजे रब खे राज़ी करण जो। ही वक्त मौत अची वियो पोइ मोहलत न मिली सघंदी। मौत तोखां ईअं न पुछंदो त तुंहिंजी उमिरि केतिरी आ, नई शादी आ या पुराणी शादी आ, बच्चा तुंहिंजा नंढा आहिनि या वॾा आहिनि। मौत आयो त मिठा हिकु पल बि तोखे रहण न ॾींदा। चओ सल्लल्लाहु दम में थी वियो धार, अखड़ियुनि ठार, हाफ़िज़ ज़ाकिर विछड़ी वियो आ। हे अल्लाह हाफ़िज़ ज़ाकिर विछड़ी वियो आ। दम में थी वियो धार, अखड़ियुनि ठार करार, हाफ़िज़ ज़ाकिर विछड़ी वियो आ। ॼण त पिपुल मां पन्नो छिजी पियो, ॼण त पिपुल मां पन्नो छिजी पियो, ॼण वियो टोड़े तार, हाफ़िज़ ज़ाकिर विछड़ी वियो आ। ओ दम में थी वियो धार,
विछड़ी वियो है आलिम हाफिज कारी कामिल मिठड़ी जे गुफ्तार है मिठड़ी जे गुफ्तार हाफिज ज़ाकिर विछड़ी वियो है दम में थी वियो धार हाफिज ज़ाकिर विछड़ी वियो ओ शाह नवाज़ जे चेल जो संदरो ओ मोहम्मद मुबीन जे चेल जो संदरो ओ मिठड़ो मंझे मज़ार हाफिज ज़ाकिर विछड़ी वियो है दम में थी वियो धार अखड़ियुनि में ठार करार हाफिज ज़ाकिर विछड़ी वियो सुरही उन जी सेज खाली सुरही जहीं जी सेज खाली पोतो केड़े पार हाफिज ज़ाकिर विछड़ी वियो ओ कादिर कया कबर उन्हीअ जी कादिर कया कबर उन्हीअ जी जन्नत गुल गुलज़ार जेको कुरान जो हाफ़िज़ आ कुरान पढ़ण वारो आ साईं फरमाइनि था त कुरान क़यामत जे ॾियारे में शाफ़िअ हूंदो शफ़ाअत करण वारो हूंदो जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इंसान उथंदो हेॾो रमज़ान ईंदो हेॾो कुरान ईंदो ये ॿई सिफारिशी हूंदा कुरान चंदो मुंहिंजा मौला ही उहो माण्हू आहे जेको राति ॾींहुं कुरान पढ़ंदो हुयो रमज़ान चवंदो मालिक ही उहो माण्हू आहे जेको रमज़ान जा रोज़ा रखंदो राति जो तरावीहूं तहज्जुद पढ़ंदो ॾींहं जो रोज़ो रखंदो ए मुंहिंजा मौला मां रमज़ान हिन जे लाइ सिफारिशी आहियां रब फरमाईंदो क़ुरान तुंहिंजी शफ़ाअत क़बूल ए रमज़ान तुंहिंजी शफ़ाअत भी कबूल बिन्ही जी शफ़ाअत जे सदके रब उनखे बख़्शे माफ़ करे छॾींदो ऐं अलाह कंदो उहो ॾियारो महशर जो हूंदो हाफ़िज़ ज़ाकिर हुसैन रहमतुल्लाह अलैह ईंदो त इन जे लाइ क़ुरान बि शाहिद हूंदो शफ़ाअत करण वारो हूंदो त रमज़ान में शफ़ाअत करण वारो ओ कादिर कया कबर उन्हीअ जी जन्नत गुल गुलज़ार हाफिज ज़ाकिर बिछड़ी वियो ओ करमुल्ला जी दुआऊं दसे रहमत जा वसकार है रहमत जा वसकार हाफिज ज़ाकिर बिछड़ी वियो दम में थी वियो धार अखड़ियुनि ठार करार हाफिज ज़ाकिर बिछड़ी वियो ओ मिठा अॼु हाफिज ज़ाकिर कल वियो सुभाणे असां मां कंहिंजो नंबर बजाइण अचण वारो थोड़ी थी न ज़मीन झूनो थियो न सिज इने बनीअ मथां बिज हारींदड़ हलिया विया ज़मीन साॻी आहे ॻोठ साॻो हूंदो पर तूं न हूंदे मां न हूंदुसि वरी ॿी का ख़ल्क़ अची वेंदी ओ मिठा अॼु वक़्तु अथई रब खे राज़ी करण जो वक़्तु अथई पंहिंजे मालिक जे दर ते झुकण जो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो वाइदो कयो 5 वक़्त निमाज़ पढ़बी
केड़ा केड़ा पढ़ंदो हथ तो मथे खणो पंज वक्त पढ़ंदो कुछ खणन था कुछ अञा सोचन था छो त तव्हां अल्लाह को ॾाढा आहियो न अल्लाह का तव्हां ॾाढा आहियो न रब जो हुकुम वॾेरे जे सॾ ते न वञ त पादर जाणई वॾेरो त वॾेरो आहे पर उनजो कोटवार उनजो कमदार सॾु करे न वञ सिपाही जे सॾ ते न वञ ॾिसां त तूं कीअं थो उनजे घर में रही उनजे ॻोठ में कीअं थो रही पीउ जो चयो न मञ सूबेदार जो चयो न मञ हया नथो चई वाहिदुल क़हार जो सॾु थो मिले हय्या अल सलात हय्या अल फलाह अचो निमाज़ ते अचो छोटकारे ते छा इहो अल्लाह जो सॾु तोखे न आहे जवाब ॾियो जवाब ॾियो इहो सॾु तव्हांखे आहे या ॿिए कंहिंखे आहे हिंदू ईंदा कोली ईंदा मेघवाड़ ईंदा ओड ईंदा कारिया या भील ईंदा मस्जिद में तोखे अचणो आहे जंहिं कलमो पढ़ियो आहे मदीने वारे ते ईमान आंदो आहे मस्जिद खे आबाद करणु तुंहिंजो कमु आहे हाँ वो मिठा पंज वक्त नमाज पढ़ो कुरान से मोहब्बत रखो बच्चन के कुरान पढ़ायो दीन जे रस्ते ते हलो मुझे सोने नबी दा सच्चा आशिक फरमा बरदार बणजी वञो वरी आ जेका रात अचे थी न पई जी साईं फरमाइनि था कूमू लैलतहा व सूमू नहारहा जे या रात 15 जी मिली वञेव रात जागो नफिल पढ़ो ॾींहं जो नफिली रोज़ो रखो रब तव्हांजे ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾी 15 जी रात में जेको सलातुल खैर जी नमाज पढ़े 50 नफिल 100 रकातूं बरकातूं पढ़ी सलाम वराईंदो नियत हीअं कबी नियत कयां थो नमाज जी बरकातूं नमाज नफिल सलातुल खैर बरकातूं पढ़ी सलाम वराइबो अलहमद खां पोइ जेका बि सूरत ॾांहुं अचे उहा पढ़ो मिठा बरकातूं पढ़ी सलाम वरायो इन तरह सां 50 नफिल थींदा रकातूं थींदियूं 100 15 जी रात इहा नमाज जेको पढ़े अल्लाह ताला उन जे पूरी जिंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ करे थो छॾे उन जे लाइ अल्लाह ताला जन्नत में 4,40,000 मलाइक मोकिले थो क़यामत ताईं उन जे लाइ माड़ियूं ठाहींदा बाग पोखींदा बंगला अॾींदा क़यामत ताईं उन जे लाइ जन्नत पई ठहंदी जे 15 जी रात इहा नमाज पढ़ी हूंदी हाँ ओ मिठा इहा रात मल्हाइणी आहे अल्लाह जे ज़िक्र सां इबादत सां साईं फरमाइनि था इन रात में दुआऊं क़बूल थींदियूं आहिनि अल्लाह दुआ रद्द न कंदो आहे इन रात जे अंदरि मुक़द्दर जा फ़ैसिला लिखिया वेंदा आहिनि हेल साल कहिड़ा कहिड़ा हज ते वेंदा लिस्ट ठहंदी अथव 15 जी रात हेल कंहिंखे पुट ॼमंदो कंहिंखे धीउ ॼमंदी कंहिंखे ख़ुशी मिलंदी कंहिंखे ग़म मिलंदो को हादसे जो शिकार थींदो पूरे साल जा फैसला 15 जी रात में लिखंदा आहिनि पोइ जे तूं बि उथी बुक झले दुआ जा हथड़ा खणी अलाह कंदो तुंहिंजी तकदीर बि सुठी लिखिजी वेंदी हाँ पोइ इहा रात मल्हाइबी मदीने वारे साईं जी फर्मा बरदारी वारी वाट वठबी सोने हबीब जो हुक्म मिलंदो उन ते अमल कबो मस्जिद खे आबाद कबो अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि में आबाद कंदो रब करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैना इल्लल बलाग